भोतार साईं आला पखी खणी आयो आहियां। वाह, इहो त कमु भलो कई। उहे बि राति मोट महिमान था अचनि। खबूं ये पखी वञी फ्रिज में संभाले रख। राति महिमान था अचनि, उन्हनि जी ख़ातिरदारी कंदासीं। बोला उन पखी जी ख़बर ॾे। भोतार साईं अव्हां जे हुकुम जे मुताबिक़ हुनखे कारखाने में कढी दरिया अंदरि होड़े में रखियो आहे। होड़े ते ॿियो केरु आहे? भोतार साईं भॻो ऐं ॿिया साथी आहिनि। शिकार उन्हनि खां अॼी त कोन वेंदो न। भोतार साईं चइनी पासे पाणी पाणी आहे, भॼी वेंदो केॾां। ऐं ॿियो त रसनि सां मज़बूत जकड़ियल आहे। ठीकु आहे, पर ख़्यालु रखजांइ फ़िलहाल कंहिंखे बि ख़बर न पए इहो छोरो जानब दरिया जे कंहिं होड़े में लिकल आहे। भोतार साईं कंहिंखे का कली कोन पवंदी, पर इहो त ॿुधायो भोतार साईं हुन छोरे जो आख़िर करणो छा आहे? हिन छोरे जानब जो दिमाग़ ठीकु करणो आहे। उहो त अञा बि न थियो अथसि। ठीकु आहे, हले पियो होड़े में सड़े ऐं मरे। जंहिं ॾींहुं मूंखे कुझु करणो हूंदो न ऐं पाणे ई तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि। ठीकु आहे भोतार साईं। ऐं हा ॿुध, 2 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे तड़ ते ॿियो माल बि ईंदो। उन माल खे संभालण ऐं रखण जी जाइ ठाहे छॾ। भोतार साईं आई छुटायो। तव्हांखे अॻु का शिकायत मिली आहे छा? ठीकु आहे, हाणे भले तूं हल। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।